मोनिका लाड़िक वाक़े जो ऐं मामले जो ज़िक्र कंदासीं। मक़तूल जेका नींगरी आहे उन सां हिन वक़्तु इंसाफ़ न थी सघियो आहे। पुलिस शक जे बुनियाद ते 20 जे लॻभॻि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। उन्हनि खां पुछा ॻाछा बि जारी आहे। नींगरीअ जा जेके वारिस आहिनि उहे हिन वक़्तु बि इंसाफ़ जे ओसीअड़े में आहिनि। इन मामले ते टाइम न्यूज़ जे रिपोर्टर सखर जे रिपोर्टर फारूक सुमरो DIG सखर फिदा हुसैन मस्तोई सां ॻाल्हि ॿोल कई आहे। उहा ॻाल्हि ॿोल अव्हांखे ॾेखारियूं था। जी फारूक। मासूम नींगरी मोनिका के वैशी दरिंदन पारां जिनसी हवस जो निशानो बणाइण खां पोइ बेअदबी सां क़त्ल लाश केलनि जी फसलनि में उछलायो वियो। इन हवाले सां पुलिस कहिड़ी इन्वेस्टिगेशन कई आहे ऐं किथे पहुती आहे, जवाबदारनि जी गिरफ़्तारी वारो प्रोसेस किथे पहुतो आहे, इन हवाले सां असां मौजूदु आहिनि DIG सखर फिदा हुसैन मस्तोई साहब। उहो सोशल कमनि जे हवाले सां बि मसलो तमामु घणा मशहूरु आहिनि। उन्हनि खां ॻाल्हि ॿोल कंदासीं न केस खे कीअं पिया ॾिसनि ऐं पुलिस कीअं पई इन्वेस्टिगेशन करे, कातिलनि जी गिरफ़्तारी कॾहिं अमल में ईंदी। सर ॿुधाइजो त सर हीअ वाक़े खे पहिरियां त कीअं पिया ॾिसो तव्हां? माशाल्लाह सोशल कमनि में बि सरगर्म रहंदा हुयो ऐं ॿियो पुलिस हिन हवाले सां कहिड़ी जांच कई आहे हिन वक़्तु ताईं? इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो आहे जंहिंजी जेतिरी बि मज़म्मत कजे तमामु घटि आहे। मुंहिंजो दिलि बि एतिरो ई रंजीदा आहे, एतिरो ई मूंखे बि ॾुखु पतो आहे जेतिरो कंहिं बि इंसान खे पहुची सघे थो। मासूम ॿार जी 7-8 सालनि जी उन सां इहो रैप थियणु, वरी उनखे घुटा ॾेई क़तल करे छॾणु, यकीनन जेको बि दर्द दिलि रखे थो उन लाइ जीव जोरींदड़ वाक़ियो आहे। पुलिस जे हिसाब सां जीअं त ही ब्लाइंड केस आहे, का एविडेंस कोन्हे। 2 ॾींहंनि खां बाद में डेड बॉडी मिली आहे। 2 ॾींहंनि खां बाद में इहो वाक़ियो रिपोर्ट थियो आहे। ब्लाइंड केस आहे। हाणे सही जेके आहिनि इन में मुजरिम उन्हनि ताईं पहुचण जे लाइ हिकु हूंदो आहे रवायती तरीक़ो, वठणु मारणु ॿधणु कुटणु, उनखां पोइ बासराइणु, इहो पाण कोन कंदासीं। असां साइंटिफिक एप्रोच सां, साइंटिफिक एविडेंस जी बेस ते हिन केस खे वर्कआउट करण जो असां पहिरीं प्लैनिंग करे छॾी आहे। FIR थी वई आहे। हाणे हीउ केस तक़रीबन जेके बेसिस हिननि जो हूंदो आहे, हिननि जी इन्वेस्टिगेशन जो जदीद नमूने सां, उहो आहे DNA जा असां जेके सस्पेक्ट आहिनि उन्हनि जा सैंपल्स वठी लेबॉरेटरी मोकिलियूं था। डेड बॉडी तां सैंपल्स वरितल आहिनि। जीअं त पोस्टमार्टम पहिरें ॾींहुं थी वियो हो, ॾाढो एग्ज़ॉस्टिव पोस्टमार्टम हुयो। DNA सैंपल्स तमामु प्रॉपर नमूने सां वरिता विया आहिनि। सस्पेक्ट जा DNA सैंपल्स वठी हाणे उहे मोकिलिबा लेबॉरेटरी। DNA अहिड़ी शइ आहे जेको हिकु इंसान जो ॿिए सां मैच नथो थी सघे, भली लखनि करोड़नि में हुजे। DNA हिकिड़ी पंहिंजी पर्टिकुलर उनजी आहे आइडेंटिटी। त जॾहिं जीअं ई मैच थी वेंदो त कातिल निकिरी वेंदो ऐं उन में का शक शुबे जी गुंजाइश नाहे त को उहा सही एविडेंस न हूंदी। सो बेसिस इन ते आहे। थोरो टाइम टेकिंग यकीनन आहे, पर असां चाहियूं था त हिकु जेका वीचारी नंढड़ी ॿारड़ी मक़तूला आहे उन सां इंसाफ़ थिए ऐं सही मुजरिम कैफ़रे किरदार ताईं पहुचे। इन में को बि बेगुनाह हरूभरू न सटिजे, कंहिं बेगुनाह खे का सज़ा न अचे। अच्छा सर, हवेली कंहिंजी आहे ऐं इहे सवालिया निशान पुलिस जे मथां उछलनि था पिया त हवेली वारनि खे पुलिस बचाइण जी कोशिश पई करे? हवेली जंहिंजी बि हुजे को फ़र्क़ु कोन थो पए। जेके बाक़ी ॻाल्हियूं हूंदियूं त पुलिस हिन खे थी बचाए, पुलिस हुन खे थी बचाए। 2-3 ॾींहं आहिनि, ॻाल्हि खुली वेंदी। ऐं ॻाल्हि ईअं कोन खुलंदी त को मोचड़ा हणी बासराइजे या ईअं ई को हवालनि ते त हीउ मुजरिम न आहे, हू खानापूरी कोन कबी। मूं चयो तंहिंजे करे साइंटिफिक बेसिस ते असां मुजरिम खे ज़ाहिर कंदासीं ऐं मुजरिम खे पंहिंजे कैफ़रे किरदार ताईं पहुचाईंदासीं। केर बि हुजे, कंहिंजो बि हथु हुजे, केतिरो बि असर रसूख वारो हुजे, कंहिंजी कोन हलंदी। अच्छा, केतिरियूं गिरफ़्तारियूं थियूं आहिनि? ॿियो वरी जेके नींगरी जा वारिस आहिनि उन्हनि पारां पुलिस ते अदम एतमाद जो बि इज़हार कयो वियो आहे। ॾिसो, गिरफ़्तारियूं करणु हींअर असांजो मक़सदु न आहे। असां जेके मशकूक अफ़राद आहिनि, जंहिं में शक वञे थो, आसपास वारा जेके उन वक़्तु ह्यूमन इंफॉर्मेशन ते थियो त भई इहे हिते पए घुमिया, या जंहिंजो थोरो हिन जे मालिकनि सां वारिसनि सां को मसइलो हुयो, सभिनी जा असां हींअर सैंपल कलेक्शन थी हले। सैंपल कलेक्शन करण खां पोइ जीअं ई उहो मैच थींदो तो ज़ाहिर थी वेंदो कातिल या किलर या रेपिस्ट जेको बि आहे। पोइ हिकु आहे, 2 आहिनि, जेतिरा बि आहिनि उहे थींदा, गिरफ़्तारी थींदी असल में बाद में। हींअर असां रुॻो इहो तयन कयूं त मुजरिम केरु आहे, गिरफ़्तारी परे कोन्हे, का ॻाल्हि कोन्हे। मालिक ॾिसो न, जेको बि एग्रीव्ड हूंदो आहे,
जंहिंसां एॾो वॾो ज़ुल्म थियो हूंदो आहे उन जा पंहिंजा ख़दशात हूंदा आहिनि। यकीननि उन्हनि सां वॾो ज़ुल्म थियल आहे, जेका हुन जे पीउ जे दिलि ते गुज़रंदी हूंदी, जेका हुननि जे वारसनि जे दिलि ते गुज़रंदी। जॾहिं असां सभिनी जे ख़ुदि जे दिलि ते एॾो वॾो ॾुखु ऐं अफ़सोस गुज़रियो आहे त हुननि ते त यकीननि अञा बि कई गुना ज़्यादा गुज़री हूंदी। सो हुननि जा शकूक व शुबहात माण्हुनि जूं ॻाल्हियूं कंहिं हद ताईं ठीकु हूंदा, पर जीअं त असां सभु सीनियर ऑफिसर असांजी लेवल ताईं इन ॻाल्हि जो नोटिस वरितलु आहे। हिन ते मीडिया जी अखि आहे, हिन ते सुञाणप धुरियुनि जी अखि आहे, हिन ते NGOs जी अखि आहे, ओवरऑल सोसाइटी जो ॼण त जीव झुरी पियो आहे। असां सभिनी जो इन ते नज़र आहे ऐं इनशाला जेके बि ख़दशात आहिनि उहे ग़लति साबित थींदा। सिर्फ़ु हिकु ई आहे त असल मुजरिम ज़ाहिर करे ऐं उनखे कैफ़रे किरदार ताईं पहुचाए। सर इन बेस ते इन हवाले सां जेके केस आहिनि, इन जहिड़ा केस वधंदा पिया वञनि ॾींहों ॾींहुं, इन जो कारण असल में छा आहे? छा कानून जी हुक्मरानी न आहे, या कानून जी बालादस्ती न आहे, या कानून जी ख़ौफ़ ख़तमु थी वियो आहे इन्हनि ॾोहारियुनि खां, इन्हनि वैशियुनि खां? ॾिसो, कारण इन जा के हिकु या ॿ लाइनुनि में मां बयानु कयां त उहो मुमकिन कोन हूंदो। कानून जी हुक्मरानी जेसि ताईं तव्हां चओ था, मूंखे को बि हिकु केस अहिड़ो ॿुधायो जंहिंजो कातिल या रेपिस्ट सज़ा खां बची वियो हुजे, या पुलिस जी पकड़ खां बची वियो हुजे, या उहो जेलनि ताईं न वञी पहुतो हुजे। अॻियां केस हलिया आहिनि के पहिरीं मारिजी विया आहिनि, के दौरान ट्रायल उन पंहिंजे कैफ़रे किरदार ते पहुता आहिनि। सज़ा त पंहिंजी जाइ ते अचे थी। को हिकु बि केस मुंहिंजी नज़र में न आहे जेको एॾो ग्रीवियस हुजे, इन लेवल जो हुजे। ज़ैनब वाक़े खां वठी तव्हां सभु वाक़िया वठो अचो, तव्हां ठरीअ वारे वाक़े ताईं, उहो मासूम ॿार वारो जेको हुयो ऐं उस्ताद वारो उहो वाक़ियो ॾिसो, ॿिया जेके वाक़िया इन लेवल जा थिया आहिनि सभु झलिया आहिनि, सभु वञनि था जेलनि में। लेकिन पोइ बि इहे वाक़िया किथे न किथे रूनमा थियनि था, पाकिस्तान जे कंहिं हिसे में या सिंध जे कंहिं न कंहिं हिसे में। इहो वाक़ियो जेको बि कंदो उहो नॉर्मल इंसानु कोन थो करे। ज़रूरु को ज़हनी तौर ते को सिक पेशेंट आहे ऐं को एबनॉर्मल माण्हू आहे, को साइको टाइप जा माण्हू आहिनि, जुनूनी आहिनि, वाशी आहिनि। इहे कीअं था पैदा थियनि, छो था सोसाइटी मां जनमु वठनि, छो नथा ख़तमु थियनि? इन लाइ त इहो क्वेश्चन ओवरऑल सोसाइटी लाइ आहे त आख़िर इन्हनि खे स्टाफ छो थो चए मौत जी सज़ा बि थी चइनि, मुक़ाबलनि में बि मरिजी था वञनि। तव्हां ॾिठो हींअर कंदकोट कश्मीर में उते जंहिं नमूने सां नंढड़ी ॿारनि सां ज़्यादती थी, त उहो बि मुजरिम कैफ़रे किरदार ते पहुचो। लेकिन पोइ बि इहो मुसलसल किथे न किथे कंहिं न कंहिं रूप में थींदा था रहनि। छो नथा ख़तमु थियनि, इहो तव्हांखे असांखे सोसाइटी खे गॾिजी करे सोचणो पवंदो ऐं इन जो को हल ऐं इन जो को जवाबु तलाश करणो पवंदो। अच्छा, वन लास्ट क्वेश्चन, पंहिंजो जेके इंक्वायरी कमेटीज़ ठाही वियूं आहिनि, त उन वारसनि जो त मुतालबो आला सतही इंक्वायरी कमेटी ठाही वञे न। इहे जे 3 इंक्वायरी कमेटी ठहियूं आहिनि, तिन जो छा मक़सदु आहे? अलॻि अलॻि कमेटियूं ठाही वियूं आहिनि या उन्हनि जो सरबराह केरु? इहे इंक्वायरियूं कमेटियूं न आहिनि, इन्वेस्टिगेशन हिकिड़ी आहे, FIR हिकु ई आहे। इन जे लाइ असां 3 कमेटियूं ठाहियूं आहिनि। हिकु उहा हूंदी जेका DNA सैंपल्स वठंदी, परसूं कंदी, लेबोरेटरी ताईं वञी जल्दी खणंदी। ॿी उहा हूंदी जेका केस पेपर प्रॉपर नमूने सां वेठी ठाहींदी। 3 इहा हूंदी जेका सस्पेक्ट्स ते ऐं ॿियनि ते नज़र रखंदी, इंट्रोगेशन कंदी। ओवरऑल कमेटी हिकिड़ी आहे जेका असांजे SSP साहिबु ऐं SP हेडक्वार्टर जे अंडर में आहे, सीनियर ऑफिसर्स जी आहे। बाक़ी उन्हनि पंहिंजी मदद लाइ ताकी हिन जी इन्वेस्टिगेशन जल्द खां जल्द थी सघे, हिकु त स्पीडी इन्वेस्टिगेशन, ॿियो इहो आहे त प्रॉपर इन्वेस्टिगेशन, केस पेपर अहिड़े नमूने ठाहिया वञनि, एविडेंसिस अहिड़े नमूने कलेक्ट कयूं वञनि ताकी उन में केस में किथे को झोल न हुजे, को फ्ला न हुजे। असल जेके मुजरिम आहिनि उहे कंहिं बि पुलिस जे इन्वेस्टिगेशन दौरान ग़लती जो को उन्हनि खे फ़ाइदो न मिले, कोर्ट में 100% उहो साबित थी सघे। थैंक यू सो मच जी। तव्हां DIG सखर फिदा हुसैन मस्तोई साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन जो चवणु आहे त इंक्वायरी कमेटीज़ पंहिंजो कमु करे रहियूं आहिनि ऐं जेका हीअ इन केस जी इंक्वायरी आहे उहा साइंसी बुनियादनि ते जदीद टेक्नोलॉजी जी मदद सां कई वेंदी। इंशाअल्लाह उमेदु आहे त जल्द खां जल्द मासूम नेंगरी सां ज़्यादती कंदड़ वहशी जवाबदार कानून जे कटहरे में हूंदा ऐं सिविल सोसाइटी बि इहा उमेदु थी रखे पुलिस मां त जल्द खां जल्द इहे ॾोहारी गिरफ़्तार थियनि ऐं उन्हनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे त जीअं इन क़िस्म जा वाक़िया ॿीहर रोनमा न थी सघनि। ठीकु आहे, फारूक सुमरो